अस्सलाम वालेकुम नाज़रीन, अवां ॾिसी रहिया आहियो HR JDO न्यूज़ ऐं आहियां वज़ीर उंडड़। ख़बर शामिल कयूं था खानवाण मां परवेज़ हुसैन भंड जी। खानवाण गवर्नमेंट हायर सेकेंडरी स्कूल खानवाण में जशन ईद मिलादुन्नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हवाले सां स्कूल में तक़रीबी प्रोग्राम कयो वियो। प्रोग्राम जी निगरानी गवर्नमेंट हायर सेकेंडरी स्कूल जे प्रिंसिपल सैयद गयासुद्दीन शाह जी निगरानी में प्रोग्राम थी गुज़रियो। हायर सेकेंडरी स्कूल जे प्रिंसिपल सैयद गयासुद्दीन शाह ॿुधायो त अॼु जेको नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो मिलाद कयो उन में असांजे स्कूल जे उस्तादनि जे ताउन सां कयो वियो, जंहिं में जावेद इक़बाल, मूसा खान, मोहम्मद असलम ऐं ॿियनि दो जहान नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मिलाद में तमामु बहितर ताउन कयो। सैयद गयासुद्दीन शाह स्कूल जे शागिर्दनि खे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे शान में ख़िताब कंदे ॿुधायो त असां मुस्लमाननि खे घुर्जे त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे कयल ॻाल्हियुनि ते अमल करणु घुर्जे। अल्लाह पाक सां सभिनी मुस्लमान खे सिधी राह ते हलण जी तौफ़ीक़ ॾे ऐं असां सभिनी मुस्लमाननि खे घुर्जे त यतीमनि ग़रीबनि जी मदद कयूं ऐं बेसहारनि खे सहारो ॾियूं ऐं मुस्लमान हुजण जो सबूत ॾियूं। मेला शरीफ़ में शागिर्दनि समेत शहरनि बि वॾे अंग में शिरकत कई। आख़िर में सैयद गयासुद्दीन शाह जे तरफ़ां लंगर जो पिणु बंदोबस्तु कयो वियो ऐं आख़िर में दुआ ख़ैर पिणु घुरी वई। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट लाइ ॾिसंदा रहो HR JDO न्यूज़।